पैगाम सिंध न्यूज़ में भलीकार ख़बर शामिल कंदासीं। लालू रैंक भरसा ॻोठ मियां रतो सोलंकी जे रवासी माजिद सोलंकी खे मेड़ भरसा पुलिस मुक़ाबले में मारिजी वञण बाद लाश अबाणे ॻोठ मियां रतो सोलंकी पहुचण ते संदसि वारिसनि रोशन ख़ातून सादोरी सबाई ऐं फातिमा ख़ातून जी अॻुवाणी में ॻोठाणनि वारा लारकाणा रोड ते लाश रखी एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो आयो ऐं पुलिस खिलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। उन मौक़े ते पुलिस मुक़ाबले में मारिजी वियल माजिद सोलंकी जे वारिसनि मेड़ पुलिस मथां इल्ज़ाम हणंदे चयो आहे त असांजे हमराह खे हब चौकी कराची जे घर मां अगवा करे मेड़ में क़त्ल कयो वियो आहे ऐं असांजे टिनि हमराहनि मजीद काशिफ ऐं इमामदीन सोलंकी खे खणी गुम करे छॾियो आहे। धरणे वारे हंधि वारा DSP शरीफ़ुद्दीन सुमरो पहुची वारिसनि सां ॻाल्हियूं कयूं पर मक़तूल जे वारिसनि धरणो ख़त्म करण खां साफ़ इनकार करे छॾियो। मुज़ाहिरीन DIG दादू ऐं DIG लारकाणा खां इंसाफ़ जो मुतालबो कयो आहे ऐं गिरफ़्तार ऐं गुम कयल हमराहनि खे आज़ादु कयो वञे।